नासिन वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त परॾेही वफ़द कुझु देर में इस्लामाबाद लैंड कंदो। इंटरनेट बंदि आहे, मोबाइल फोन सर्विस हली रही आहे। शहरनि जी हिफ़ाज़त पहिरीं तरजीह आहे। पीटीआई वारा हमेशा अहम मौक़े ते एहतजाज कंदा आहिनि। मोहसिन नक़वी जो चवणो हो त हुकूमत कंहिं बि सूरत में धमकियुनि खां डिॼण वारी नाहे। पीटीआई जी पंहिंजी रिथाबंदी आहे, हुकूमत जी पंहिंजी रिथाबंदी आहे। अहम ख़बर नाज़िन सां शेयर कंदा हलूं। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त परॾेही वफ़द कुछ देर में इस्लामाबाद लैंड कंदो। इंटरनेट बंदि आहे, मोबाइल फोन सर्विस हली रही आहे। शहरनि जी हिफ़ाज़त पहिरीं तरजीह आहे। पीटीआई वारा हमेशा अहम मौक़े ते एहतजाज कंदा आहिनि। मोहसिन नक़वी जो चवणो हो त हुकूमत कंहिं बि सूरत में धमकियुनि खां डिॼण वारी नाहे। पीटीआई जी पंहिंजी रिथाबंदी आहे ऐं हुकूमत जी पंहिंजी रिथाबंदी आहे। अहम ख़बर नाज़िन सां शेयर कयूं पिया। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी डिचोक ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त परॾेही वफ़द कुझु देर में इस्लामाबाद लैंड कंदो। हुन इहो बि ॿुधायो आहे त इंटरनेट बंदि आहे, मोबाइल फोन सर्विस हली रही आहे। शहरनि जी हिफ़ाज़त पहिरीं तरजीह आहे। पीटीआई वारा हमेशा अहम मौक़े ते ई एहतजाज कंदा आहिनि। मोहसिन नक़वी जो चवणो हो त हुकूमत कंहिं बि सूरत में धमकियुनि खां डिॼण वारी नाहे। पीटीआई जी पंहिंजी रिथाबंदी आहे ऐं हुकूमत जी पंहिंजी रिथाबंदी आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त परॾेही वफ़द कुझु देर में इस्लामाबाद लैंड कंदो। उन इहो बि ॿुधायो आहे त इंटरनेट बंदि आहे ऐं मोबाइल फोन सर्विस हली रही आहे। शहरनि जी हिफ़ाज़त पहिरीं तरजीह आहे। पीटीआई वारा हमेशा अहम मौक़े ते ई एहतजाज कंदा आहिनि। मोहसिन नक़वी जो चवणो त हुकूमत कंहिं बि सूरत में धमकियुनि खां डिॼण वारी नाहे। पीटीआई जी पंहिंजी रिथाबंदी आहे ऐं हुकूमत जी पंहिंजी रिथाबंदी आहे। अहम ख़बर नाज़िन सां शेयर कंदा हलूं। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त परॾेही वफ़द कुझु देर में इस्लामाबाद लैंड कंदो। इंटरनेट बंदि आहे, मोबाइल फोन सर्विस हली रही आहे। शहरनि जी हिफ़ाज़त पहिरीं तरजीह आहे। पीटीआई वारा हमेशा अहम मौक़े ते ई एहतजाज कंदा आहिनि। मोहसिन नक़वी जो चवणो त हुकूमत कंहिं बि सूरत में धमकियुनि खां डिॼण वारी नाहे। पीटीआई जी पंहिंजी रिथाबंदी आहे ऐं हुकूमत जी पंहिंजी रिथाबंदी आहे। अहम ख़बर सां शेयर कंदा हलूं। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी डिचोक ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त परॾेही वफ़द कुझु देर में इस्लामाबाद लैंड कंदो। हुन इहो बि ॿुधायो आहे त इंटरनेट बंदि आहे, मोबाइल फोन सर्विस हली रही आहे। वफ़ाक़ी घर वज़ीर जो चवणो त शहरनि जी हिफ़ाज़त पहिरीं तरजीह आहे। पीटीआई वारा हमेशा अहम मौक़े ते एहतजाज कंदा आहिनि। मोहसिन नक़वी जो चवणो त हुकूमत कंहिं बि सूरत में धमकियुनि खां डिॼण वारी नाहे। पीटीआई जी पंहिंजी रिथाबंदी आहे ऐं हुकूमत जी पंहिंजी रिथाबंदी आहे।